घोटके में सुमरा बरादरी पारां नारी सां ज़्यादतीअ जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कयो वियो। नारी फरज़ाना वालिद हाजी पठान सुमरो अमर ऐं भाउ सां एहतिजाज कंदे ॿुधायो त ॻोठ जान मोहम्मद जे रहवासी जवाबदार नवाब चाचड़ हथियारबंदनि सां गॾिजी ज़्यादतीअ जो निशानो बणायो। अॻु में मूंखे चवंदो हो दोस्ती रख मांसां, नवाब नाले सां शमन जो पुटु आहे, पटी जो आहे। उहो चवंदो हो मांसां दोस्ती रख, मां दोस्ती न रखी आहे। उन खां बाद में असां सां वॾियूं ज़ुल्म कयो अथई। असांखे हिकिड़ी राति अची फायर करे वियो, वरी ॿिए चकर आयो, 3 दफ़ा असांजे घर में घिरियो आहे। उन खां पोइ बि असां कुझु ई हिनखे न करे सघिया आहियूं। असां थाणे ते वियासीं, असांजो कुझु बि न थियो। हाणे राति 3 माण्हू वठी करे 2 ॿियनि जे मथां बीठा, बाक़ी हिकिड़ो वरी इहो ई मूंखे नवाब वठी अंदरि वियो। उन खां बाद में मूंखे ज़ना करे पोइ मुंहिंजो वात ॿधी छॾियो आई। नारीअ जी माउ ऐं भाउ चयो त जवाबदार नवाब चाचड़ केतिरे अरसे खां न्याणीअ खे तंग कंदो हो, मिसकिन हुजण करे ख़ामोश रहिया। इंसाफ़ कयो, असां सां वॾो ज़ुल्म थियल आहे, न असांजो को ॿुधे थो न करे थो। असां ग़रीब मां रन ज़ाल आहियां, मां ॿियो काॾे वेंदमि। 3 माण्हू वठी राति अंदरि घर में दाख़िल थियो आहे, ॿियनि खे ते हथियार रखिया अथई ऐं हिकिड़ी मुंहिंजी भेण खे वठी कमरे में उनखे ज़ना कयो अथई। दाहूं करण ते ॻोठाणा कठा थी पिया, हिननि जी कढ लॻा, 2 त फ़रार थी विया, पर हे हिकिड़ो सोघो करे वरितऊं। सुमरा बरादरी अपील कई त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि इंसाफ़ ॾियारियो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।